पाक फौज इसराइली जवाब भारत के गोॾा खोड़ ते मजबूर करे छॾियो। भारत 6 जहाज़नि खे किरायो ऐं फौजी ठिकाणनि खे निशानो बणायो। मोदी हाणे पाकिस्तान ते हमलो करण खां पहिरीं 100 भेरा सोची नओं हथियार बंद फौजनि मुल्की ख़ुदमुख्तियारी ऐं सलामती जे तहफ़ुज़ लाइ मुकमल तयार आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो मुज़फ़राबाद में तक़रीब खे ख़िताब सां चवणु आहे त क़ौम मुतहद रही त दुश्मन मेरी अक्स सां ॾिसण जी जुर्रत नथो करे सघे। इतिहाद इत्तफ़ाक़ सां मुल्की इक़्तिसादी तरक़ी खे अॻिते वधाइणो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अमेरिकी सफ़ीर नटैली बेकर जी मुलाक़ात। ज़रदारी हाउस में मुलाक़ात दौरान ॿितरफ़नि लाॻापनि खे हथी वठाइण बाबति ख़्यालनि जी रेवट। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान अमेरिका सां वापारी लाॻापनि मुआहिदे में सदर डोनाल्ड ट्रंप जो किरदारु साराह जोॻो आहे। पाकिस्तान इलाक़ाई तकरारनि जे हल में अमेरिका सां गॾु बीठल आहे। भारत सिंध तास मुआहिदे जी भनकड़ी कई त कश्मीर जी आज़ादी ते 6 दरिया पाकिस्तान जा हूंदा। पाकिस्तान जी हथियारबंद फौजनि भारतीय फौज खे अहिड़ो सबक़ सेखारियो आहे जेको कॾहिं बि न विसारे सघंदी। भारतीय हमले खे मुंहुं ॾियण लाइ इख़्तियार कयल फौजी हिकमत अमली ॾहाकनि ताईं मुताले हेठि रहंदी। पाकिस्तानी फौज हिंदुस्तान ते सरसी हासिल करे वरिती आहे ऐं ताज़े हमले में भारत खे पंहिंजा मक़सद हासिल करण खां रोकियो आहे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो परॾेही ख़ाबिरू इदारे खे इंटरव्यू। तिन चवणु आहे त मामिलो फौजी मैदान ताईं महदूद नाहे ऐं न ई हवाई ऐं ज़मीनी जंगुनि ताईं महदूद आहे। हिन तकरार में पाकिस्तान भारत जे कूड़ धोखे दबाव जारियत ऐं ॿियनि केतिरनि ई रुखनि खे बेनकाब कयो आहे। पाकिस्तान भारत जे मौक़िफ़ खे कामयाब थियण न ॾींदो। सॼी दुनिया खे मौक़िफ़ खां आगाह कयो। असां भारत जी या बुज़दिल न आहियूं। पाकिस्तान जवाबी कार्रवाई मुकमल तौर ते आम कई। खिते में छिकताण जो सबब कश्मीर जो मसइलो आहे। अंदरूनी ग़लतियुनि सबब दहशतगर्दी कर खंयो। दहशतगर्दी खे मुंहुं ॾींदासीं। 3 मुल्की मुलाक़ात में दहशतगर्दी जी एजेंडा बि शामिल हुई। ख़ुशदार सान्हीअ ते दिल रत जा ॻोढ़ा रोए थी। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान चीन ऐं अफ़गानिस्तान मुकमल तौर ते क्लियर आहिनि। टिन्ही मुल्कनि पंहिंजी सरज़मीनुनि तां दहशतगर्दी जे ख़ात्मे जो फ़ैसिलो कयो आहे। चीन बि कश्मीर मसइले खे खिते में अदम इस्तेहकाम जो सबब समझो। दहशतगर्दी ख़िलाफ़ भरपूर अंदाज़ में फ़ैसिलाती कार्रवाई कबी। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जी प्रेस कॉन्फ्रेंस। हिन चवणु आहे त दहशतगर्दी खे ईअं मुंहुं ॾिनो वेंदो जीअं पहिरीं ॾिनो आहे। चीन पाक अफ़गान ट्रांज़िट रेलवेज़ में सीड़पकारी लाइ तयारु आहे। सुप्रीम कोर्ट सुन्नी इतिहाद काउंसिल जी 4 दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जस्टिस अमीन दीन जी सरबराही में 11 रुकनी लार्जर बेंच केस जो फ़ैसिलो ॿुधायो। सुन्नी इतिहाद काउंसिल जी बेंच ते एतराज़ समेत 3 दरख़्वास्तूं गॾियल तौर ते रद्द। केस जी ॿुधणी सिधी रीत नशर करण बाबति दरख़्वास्त मंज़ूर। अदालत तरफ़ां मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधायो वियो। तफ़सीली हुकुमनामो पोइ जारी कयो वेंदो। क़ौमी असेंबली में भारत पारां सिंध तास मुआहिदे जी मौतली जो ठहराव मंज़ूर। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर मोइन वट्टू क़ौमी असेंबली में बिल पेश कयो। ठहराव जे मतन मूजिब पाकिस्तान सिंध तास मुआहिदे जी भारत पारां गैर क़ानूनी मौतली खे रद्द करे थो। ख़ुशदार वाक़ियो कंहिं बि सूरत में क़बूलण जोॻो नाहे। भारत खे पंहिंजी शिकस्त मां सबक़ सिखणु घुरिजे। भारत खे सबक़ सेखारे छॾियो। भारतीय प्रॉक्सीज़ खे बि हाणे पासो करणु घुरिजे। भारत जी प्रॉक्सी वार बाबति मुस्तक़िल लाइ हिकमत अमली जोड़नी पवंदी। दहशतगर्दी जे नासूर खे सॼी दुनिया मां ख़त्म करण जी ज़रूरत आहे। ख़ुशदार में ॿारनि ते हमलो बुज़दिलाणो फ़ैल आहे। वाक़िए में भारत मुलविस आहे। चीन जे दौरे दौरान दहशतगर्दी जो मामिलो बहस हेठि आयो। अफ़्रीकी मुल्कनि सां असांजा सुठा लाॻापा आहिनि। अफ़्रीकी मुल्कनि सां लाॻापा वधाइण जी ज़रूरत आहे। 5 मई खे पाकिस्तान अफ्रीका जे दोस्तनि जे ॾींहं तौरु मल्हायो वेंदो। पाकिस्तान जे अमुन दोस्तनि अफ्रीका में अमुन क़ाइमु करण लाइ अहम किरदारु अदा कयो। नायब वज़ीर आज़म परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो सेनेट जे इजलास खे ख़िताब। पाक भारत छिकताण में जंगी जुनून जी शिकार बुत खे शिकस्त मिली। हिते न ॻाल्हियूं था न छा टिकटॉक ते वञी ॻाल्हायो। यूट्यूब चैनल ठाहियूं। हिंदू तवा नज़रियो सॼी दुनिया लाइ ख़तरो बणिजी चुको आहे। अॻूणे निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो सेनेट में ख़िताब। हिन चवणु आहे त ख़ुशदार में गुज़िरियल ॾींहुं पेश आयल वाक़िए सॼी दुनिया खे धोड़े छॾियो आहे। क़ौम जे दिफ़ा में फ़ौजी क़यादत जो तारीख़ में लिखियो वेंदो। आर्मी चीफ खे फील्ड मार्शल बणाइण वारे वज़ीर आज़म जे क़दम जी आजियां कयूं था। ऑपोज़िशन जमायतुनि पाकिस्तानी मीडिया ऐं अवाम गॾिजी भारत खे जवाबु ॾिनो। सेनेटर फैसल बाबरा दिफ़ाई बजट वधाइण ऐं फोर्सिस जी पघार ॿीणी करण जो मुतालबो करे छॾियो। सॼो चवणु आहे त भारत गुज़िरियल ॾींहुं असांजे ॿारनि ते हमलो कयो। पाकिस्तान सीज़ फायर जो दिफ़ा करे रहियो आहे पर उहा असांजी कमज़ोरी नाहे। असांजी फील्ड मार्शल हुकुम ॾिनो हो त उन्हनि जे टारगेट खे लॉक न कयो वञे। उन बावजूदि असांजे फोर्सिस भारत में घड़ी जवाबु ॾिनो आहे।
असांखे पंहिंजे पेट ते पत्थर रखी दिफ़ाई बजट खे वधाइणो पवंदो। पाक फ़ौज घटि वसीलनि बावजूद दुश्मन ख़िलाफ़ जंग खटे वरिती आहे। पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवाइयुनि पुठियां भारत जो हथ आहे। दहशतगर्दनि मासूम शहरनि खे निशानो बणायो। भारत पाकिस्तान में दहशतगर्द तंज़ीमुनि जी सरपरस्ती करे रहियो आहे। भारत दहशतगर्दनि खे पैसो ऐं तरबियत ॾेई रहियो आहे। नून लीग सेनेटर इरफान सिद्दीकी जो सेनेट जे इजलास खे ख़िताब करे चवणु आहे त पाकिस्तान सां दुश्मनी में भारत कुझु बि करे सघे थो। दहशतगर्दनि सां का बि हमदर्दी न थियणु घुरिजे। सख़्त कार्रवाई कई वञे। दहशतगर्दनि खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण बदिरां खेनि चिथणु घुरिजे। खुज़दार में मासूम ॿारनि खे निशानो बणाइण गैर इंसानी फैल आहे। खुज़दार वाक़िए जी जेतिरी मज़म्मत कई वञे उहा घटि आहे। खुज़दार में स्कूल वेंदड़ शागिर्दनि खे शहीद कयो वियो। पाकिस्तान हमेशह दहशतगर्दी जी हर शक्ल में मज़म्मत कई आहे। पीपल्स पार्टी सेनेटर शीर रहमान जो सेनेट इजलास खे ख़िताब करे चवणु आहे त BLA खे भारत मां फंडिंग थी रही आहे। खुज़दार वाक़िए जूं कड़ियूं भारत सां मिलनि थियूं। सिंध असेंबली घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो घर साड़ण वारे वाक़िए में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई लाइ ठहराव मंज़ूर करे वरितो। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त ज़ियाउल हसन लंजार जे घर ते हमलो करे केतिरनि ई कलाकनि ताईं कब्ज़ो कयो वियो। घर में माण्हुनि खे यरग़माल बणाए तशदुद करणु संगीन दहशतगर्दी आहे। माण्हुनि तशदुद ऐं विगोड़नि खे बि एहतजाज जो हिसो सम्झी वरितो। मोरो में घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे बंगले ते हमले ऐं बाहि ॾियण जो केस दाख़िल। 29 सुञातल ऐं 45 अणसुञातल माण्हुनि ते केस दाख़िल कयो वियो। मुलाज़िम दोस्त अली सोलंकी जी फरियाद ते केस दाख़िल में जवाबदारनि जा नाला बि ॾिना विया। मुर्तज़ा जतोई, मसरूर जतोई ऐं बंदिश पयल तंज़ीम जे सरबराह जा नाला चर्च ॾींदड़ तौरु शामिल। पाकिस्तान जी हुकूमत फ़ौज खे सलाम पेश करियूं था। असां भारत जा जदीद राफेल जहाज़ किराए दुनिया खे हैरान करे छॾियो। मुल्क जो मुस्तक़बिल मज़बूत आहे। असल रुख जी भित पाकिस्तान जा नौजवान आहिनि। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो सरगोदा में तक़रीब खे ख़िताब। ज़िले इंतज़ामिया ऐं TMCs खे इख्तियार ॾींदासीं त गैर क़ानूनी इमारतुनि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। चाहियूं था त जेके गैर क़ानूनी इमारतूं ठहनि पयूं उन्हनि में रियल एस्टेट जो एजेंट कमु न करे। रियल एस्टेट जे एजेंट खे रजिस्टर्ड करणु वञी रहिया आहियूं। सूबाई वज़ीर सईद गनी जो सिंध असेंबली में ख़िताब चवे थो सूबे में गैर क़ानूनी तौरु ठहंदड़ इमारतुनि ख़िलाफ़ कार्रवायूं थींदियूं। गैर क़ानूनी इमारत ठाहींदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई पई वञे। गैर क़ानूनी इमारत ठाहींदड़ 12 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान ऐं भारत विच में जंगबंदी जो क्रेडिट पंहिंजे नाम करे छॾियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप सां व्हाइट हाउस में ॾखण अफ्रीका जे सदर सिरिल रामाफोसा जी मुलाक़ात दौरान अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी पाकिस्तान ऐं भारत विच में जंगबंदी मुआहिदे जी तारीफ़ चवे थो त पाकिस्तान ऐं भारत विच में जंगबंदी जी टोकरी कराई। पाकिस्तान जा माण्हू बहितरीन आहिनि ऐं उन जा अॻवान अज़ीम आहिनि। भारत में मुंहिंजो दोस्त मोदी आहे। ॿिन्ही मुल्कनि खे चयो तव्हां छा करे रहिया आहियो। ॿिन्ही मुल्क जे विच में मसइलो वॾो गंभीर थी वञे हा ऐं उन्हनि जे विच में जंगबंदी क़ाइमु थी चुकी आहे। अमेरिका भारत ऐं पाकिस्तान सां वॾा मुआहिदा करणु वञी रहियो आहे।